वेलकम बैक वीयर्स तहाडे से पिया सलाम से नहीं हाने असां वापस आए हूं ब्रेक का पहिरीं हिकिड़ो सवाल हो चाय जे मथां जो टॉपिक भी चाय हले पियो न्यूट्रिशनिस्ट वेठा आहिनि हिते आर्टिस्ट वेठी आहिनि आर्टिस्ट सां बि रिक्वेस्ट कई हुई त असांखे ॿुधाईंदी हल कोई सॉन्ग ॿुधाए सके त हू सॉन्ग ज़रूर असां शबाना तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं ॿिया बि माण्हू जेका मूंखे कॉल करणु चाहिनि पिया कुझु चाय जे हवाले सां कुझु तव्हांजी पर्सनल रूटीन जेका हेल्थ आहे हुनजे हवाले सां कुझु सवाल करणा आहिनि त डॉक्टर हिते वेठा आहिनि आई एम श्योर डॉक्टर साहब तव्हांखे जवाबु ॾींदा उनखे अलावा तव्हांजी फेवरेट सिंगर हिते वेठी आहे दीवा सहर उन सां गॾु बि तव्हां ॻाल्हाए सघो था हिकिड़ी शइ सां हिते ज़रूरु पुटअप कंदसि मां चाय जे हवाले सां जेको क्वेश्चन अचनि पिया आज टॉपिक भी असां हेल्थ जे बारे में खणियो आहे हिनी वजह सां हिन करे त सिंध जे इलाही सारे इलाइक़नि में छा पाकिस्तान में सॼे चाय जो इस्तेमालु घणो थींदो आहे अगरि असां पर्टिकुलरली पाकिस्तान जे बारे सां ॻाल्हि कयूं था हिन करे त डिफरेंट एरियाज़ में चाय मतिलबु कुझु माण्हू मतिलबु डिफरेंट कॉन्सेप्ट आहिनि हू बि थोरो क्लियर करे छॾिजो त डिफरेंटली माण्हू चवंदा आहिनि त चांहि पीअणु सुठो हूंदो आहे कुझु ॿार बि नंढड़ा जेका स्कूल वेंदा आहिनि सुबुह सुबुह उथी त हू सुबुह जो चांहि वठी वेंदा आहिनि पी करे हुनखां अलावा जेका कुझु पेरेंट्स हूंदा आहिनि हू चवंदा आहिनि त ॿारनि जे लाइ चांहि सुठी न आहे पर तव्हां ॿुधायो पिया त चांहि सो suitable for everybody, every human being. तो छो ही misconception आहे? मां तव्हांखे बिल्कुल फर्स्ट क्लास तव्हांजो बेहतरीन सवाल आहे तव्हांखे क्लियर कयां त चांहि न सिर्फ़ु पाकिस्तान में पर दुनिया जो ॿियो नंबर मशरूब आहे पूरी दुनिया में पहिरें नंबर ते पाणी खे हिकिड़ो कुदरती मशरूब करे इस्तेमालु कयो वेंदो आहे ॿिए नंबर ते चांहि पीती पई वञे चांहि जा इस्तेमाल स्किन जे हवाले खां बि बहितर आहिनि जेकॾहिं जो हाइड्रेशन इफेक्ट आहे स्किन खे मॉइस्चराइज़ करे थी हाइड्रेशन इफेक्ट इहा त जहिड़े तरीक़े सां माण्हू जी पाणी में जिस्म में पाणी जी खोट थी वेंदी आहे त जिस्म चमड़ी खुश्क थी वेंदी आहे ऐं गुंज मुंहं ते पइजी वेंदा आहिनि त हिन जो हाइड्रेशन इफेक्ट आहे तव्हां चांहि पीओ था त तव्हां जिस्म मां पाणी जी खोट खे कवर करे थी माना तव्हांजी स्किन खे मॉइस्चराइज़ रखे पई ॿियो एंटी एजिंग इफेक्ट आहे हिन जो माना तव्हांजी जेका एज आहे उहा तव्हांजी हीअ लुक में यंग थी करे जबरदस्ती ॾाढो सुठो हिकिड़ो कॉन्सेप्ट मूंखे हाणे ख़बर पई आहे त एंटी एजिंग इफेक्ट आहे तव्हांखे सिंपली मिसाल या काफ़ी तव्हां अहिड़ा लोशन क्रीमियूं ईंदियूं आहिनि जंहिंमें तव्हां इंग्रीडियंट्स पढ़ंदव टी एक्सट्रैक्ट लिखियलु हूंदो आहे एंटी एजिंग हूंदी ऐं इंग्रीडियंट में टी एक्सट्रैक्ट लिखियलु हूंदो टी एक्सट्रैक्ट हुन में इस्तेमालु कंदा आहिनि बिल्कुलु त उन जो स्किन ते को अहिड़ो ख़राबु असरु न आहे जीअं असां वटि थोरो कंसेप्ट आहे त चांहि पीअण सां माण्हू जो रंग कारो थी थो वञे इहा हिकिड़ा ग़लति कंसेप्ट्स आहिनि ऐं इन जो अहिड़ो को जो साइड इफेक्ट कोन्हे न वरी इन सां को चमड़ी ते फ़र्क़ु पए थो चमड़ी खे असां बहितर करे थी बाक़ी चमड़ी खे जेको आहे सो कारो न पई करे ज़बरदस्ती जेका माण्हू ही मिसकंसेप्शन जे माण्हू वटि आहे पर ही आहे त हर शइ मिक़दार में वठणु सुठी हूंदी आहे मुंहिंजे ख़्याल सां हा त घणो पाणी बि वठंदो त हू बि तव्हांजे लाइ कॾहिं कॾहिं नुक़सानदेह थी वेंदो घणा ई आहे उहा नुक़सानकार हूंदी आहे बिल्कुलु हुन सां गॾु दीपा तव्हां सां कुझु सवाल कयूं था मूंखे थोरो ही ॿुधाइजो त अॼु जेका तव्हांजा सिंगिंग जा जेका तव्हांजा एल्बम्स अची विया आहिनि तव्हां हिते सॉन्ग्स ॿुधायो था हिते सभु शयूं आहिनि त कॾहिं सोचियो लाइफ में स्टार्टिंग में त हिन फील्ड में बि तॾहिं मतिलबु तव्हांखे हेतिरो नालो थी वेंदो हेतिरो अची वेंदो बिल्कुल भी न सोचियो हुयो मां जेॾो अलाह साईं मूंखे नवाज़ियो आहे जेॾी शोहरत मिली आहे मूं कॾहिं बि न सोचियो हुयो हा पर अलाह जो शुक्र आहे अलाह साईं इज़त ॾिनी आहे बिल्कुलु माशाल्लाह ॾिनी आहे हुनखां अलावा जॾहिं पहिरीं दफ़ा तव्हां हिन फील्ड में आयो जॾहिं तव्हां फर्स्ट पंहिंजो सॉन्ग ॿुधायो माण्हुनि खे त हू कहिड़ो हो और माण्हुनि जो एक्सप्रेशन छा हुया तव्हांखे ॾिसी करे ही ॿुधाइजो मां बिल्कुलु नंढी हुयसि जॾहिं मां स्टार्ट कयो रोशन तारा प्रोग्राम हलंदो हुयो उन तां मूं स्टार्ट कयो ॿारनि जो को गीत हुयो सॉन्ग हुयो उन सां मुंहिंजी स्टार्टिंग थी त उहो गीत मूंखे अञा ताईं यादि बि न आहे काफ़ी साल गुज़री चुका आहे बिल्कुलु फर्स्ट ब्रेक तव्हांखे कीअं ॾिनो फर्स्ट सभिनी खां पहिरीं जेका माण्हू तव्हांखे जेका मूंखे तव्हांखे जेका मौक़ो ॾिनो सिंगिंग में अचण जो पीटीवी ते तव्हां चयो तव्हां स्टार्ट वरितो पीटीवी ते जेके हुयो मुंहिंजो मामा उस्ताद हुयो उस्ताद फतेह अली ख़ान अच्छा जनाब आशिक अली ख़ान जा जेके साहबज़ादा आहिनि मरहूम उन्हनि मूंखे काफ़ी सपोर्ट मतिलबु कई काफ़ी कमु ॾिनो काफ़ी इन फील्ड में मुंहिंजी मतिलबु हेल्प कई उन्हनि ज़बरदस्त हिकिड़ी कॉल अची वई आहे कॉल वठूं था पोइ कंटिन्यू कयूं था दीबा सां ही केरनि कॉल ते हेलो गुलाम हैदर संजरानी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आदि करवाला मां बिल्कुल ठीक आहियां तव्हां कीअं आहियो तव्हांखे भलीकार मेहरबानी फकीर गुलाम है संजरानी ॻाल्हायां पाक स्टेशन दिल्ली बिल्कुल तव्हांखे असां भलीकार चयो आहे जी भा प्रोग्राम ॾिसो पियो कीअं लॻे पियो तव्हांखे बिल्कुल फर्स्ट क्लास लॻे पियो तमाम वीआईपी मेहमान बैठा डॉक्टर साहब बैठा असांजी सिंधी मशहूर असांजी फनकार आहे दीबा सर जी बिल्कुल केर सां ॻाल्हाईंदो अॼु दीबा सां ॻाल्हाईंदो प्लीज ॻाल्हायो अॼु दीबा असां तव्हां तक़रीबन सभई शौक़ ॿुधंदा आहियूं ऐं असांजी पसंदीदा फनकार आहियो महिरबानी अदा असांखे हिकिड़ो कलाम झूंगारे ॿुधायो जेको असांखे तमामु घणो पसंदि आहे कहिड़ो अदा बादशाह दड़े बादल बिल्कुल बिल्कुल हाने ऑन एयर इन जवाब में ॿियो कुछ पुछण चाहियो था भा ॿ कलाम झूंगारे ॿुधायो बादल दे बादल
ॿियो मूंखे ढोलक मूंखे ॾाढो भाणे थो। आए हाय ज़बरदस्त। अच्छा ठीकु आहे, कोशिशि कंदासीं ॿई तव्हांजी रिक्वेस्ट पूरी करण। अच्छा भाउ हिकिड़ो सवाल तव्हां सां ज़रूरु कंदसि। हेलो कॉल कटि वई, हिकिड़ो सवाल अच करण वारी, नो प्रॉब्लम, वधीक करे छॾंदासीं। अच्छा भाउ जी बि हिकिड़ी फरमाइश अची वई आहे, त छो न दीपा कुझु हिकिड़ी ॿ लाइनूं थी वञनि। पहिरें जेका कॉलर असां रिक्वेस्ट कई हुई, हिकिड़ो अहिड़ो सॉन्ग ॿुधाए छॾियो जेका ॿियनि जी रिक्वेस्ट पूरी थी वञे। बिल्कुलु शेख अयाज़ जी पोइट्री आहे, मुंहिंजो तमामु हिट सॉन्ग आहे हा। जंहिं ते मूंखे अवार्ड मिली चुको आहे। इन्हनि जी फरमाइश कई आहे न, त मां ॿुधायां थी। बादलड़े बादलड़े मुंहिंजा नेण नथा बस कनि, बादलड़े बादलड़े मुंहिंजा नेण नथा बस कनि, गजी गजी घन घोर घटाओ, गजी गजी घन घोर घटाओ, आगम में उभरनि, मुंहिंजा नेण नथा बस कनि, बादलड़े बादलड़े मुंहिंजा नेण नथा बस कनि। ज़बरदस्त। एतिरी सुठी तव्हांजी माशाल्लाह आवाज़ आहे, उन सां गॾु तव्हांखे अवार्ड बि मिली चुको आहे। हिन जे बारे में ॻाल्हायूं था, हिकिड़ी कॉल बि अची वई आहे, मज़र अली जी कॉल। हेलो अस्सलाम वालेकुम। मां बिल्कुलु ठीकु आहियां भाउ, तव्हां कीअं आहियो? एकदम फिट, मज़े में? प्लीज़ ॻाल्हायो, हिते वेठी आहिनि। वालेकुम अस्सलाम। भाउ दुआऊं तव्हांजूं फर्स्ट क्लास। तव्हांजा एल्बम असां ॾाढा पसंदि आहिनि असांखे। असांखे वरी पंहिंजी पसंदि जो ॿियो गानो बि हींअर ॿुधायो, हींअर तव्हां ॿुधायो बादलड़े बादल जी। ॿियो बि सराइकी गानो कहिड़ो ॿुधायो असांखे। सराइकी ॿुधायां तव्हांखे? जी जी। गाननि जी फरमाइश अचे पई। बिल्कुलु ख़बर अथव, अॼु मूंखे जेके आहे घणो करे पर्ल डस्ट ते मूंखे ॻाल्हाइणो आहे। मां चाहियां पई त घणो पर्ल डस्ट ते ॻाल्हायूं था नेचुरली इन प्रोग्राम खे, त चाहे तव्हांखे एनर्जी बि त ॾे थी। बिल्कुलु मां सम्झां पई। ज़ाहिरा जी 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 मज़ा जी जी ॾिसनि पिया त कंदा फरमाइश। जी जी हेलो। अभी मां इहो डॉक्टर साहब खां इहो सवाल कंदुसि, छा जो ग्रीन टी आहे सो वेट खे घटि कंदो आहे? ज़रूरु, तव्हांजो सवाल ॾाढो सुठो आहे। चांहि जे हवाले सां ज़रूरु सवाल जो जवाब ॾींदासीं। थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़। हाँ जी। अच्छा ही आहे त सॉन्ग भी साथ साथ हलंदा रहंदा, साथ साथ गाड़ियुनि भी हलंदी रहंदियूं। सर तव्हां सवाल कयो आहे ग्रीन टी जी तरफ़ हली विया आहिनि, थोरो उन जे बारे में एक्सप्लेन करे छॾियो, पोइ असां पंहिंजे टॉपिक ते अचूं था। बिल्कुलु जी। वेट लूज़ कंदी आहे ग्रीन टी? बिल्कुलु, मां तव्हांखे इहो ई ॿुधाइणु चाहियां पियो त ग्रीन टी ऐं ही असांजी ब्लैक टी साॻियो ई प्लांट आहे, कैमिलिया सेंसिस, जितां हिन जी ओरिजिन आहे, जेको माना साॻी ॿूटी मां प्लांट मां तयारु थिए पई। त ग्रीन टी जो वेट में इन करे ज़्यादा कुझु फ़ाइदो आहे त उन में असां खीर नथा विझूं। ठीकु आहे न। हिन जेकॾहिं असां ब्लैक टी चांहि में बि उन जा साॻा ई इफेक्ट्स आहिनि। जेकॾहिं असां हिन में खीर नथा विझूं ऐं खंडु नथा विझूं त हिन जूं कैलरीज़ ज़ीरो थी वञनि ऐं वेट रिड्यूस में बि हिन जो इफेक्ट आहे। जेकॾहिं असां हिकिड़ो खीर जेको कप जो आहे त उन में असां 150 कैलरीज़ आहिनि। बिल्कुलु। ऐं उन सां गॾोगॾु असां जेकॾहिं 2 चमचा चांहि जा विझूं था इन जा चीनी जा 2 चमचा, त उन में 50 कैलरीज़ थी वञनि। इन मां असांजी कैलरीज़ वधी थियूं वञनि। पोइ जेकॾहिं असां ॾींहं में 4 या 5 दफ़ा चांहि पीऊं था त उहो तव्हां कैलकुलेट कयो त कैलरीज़ तव्हां ज़्यादा केतिरी वठो था, इन करे थोरो वेट वधी थो वञे। जेकॾहिं तव्हां ब्लैक टी खे बि बग़ैर खीर जे ऐं खंड जे इस्तेमालु कयो त कैलरीज़ ज़ीरो आहिनि ऐं वेट रिड्यूस में बि हिन जो इफेक्ट आहे, फैट खे बर्न करे थी ऐं वज़न खे घटाए पई। बिल्कुलु। हिन सां गॾु हिकिड़ी ब्रेक बि अची वई आहे, पर तव्हांखे ॿुधाईंदी हलां त टी इज़ एक्चुअली बेनिफिशियल फॉर योर मूड, योर पर्सनल एंड फिजिकल हेल्थ। त चांहि पीअण सां को नुक़सानात न हूंदा आहिनि, बल्कि कुझु फ़ाइदा बि हूंदा आहिनि। त हुन ते बि तव्हां ॾिसा कयो। हाणे वठो नंढी कमर्शियल ब्रेक ऐं वापसि अचो, कॉल बि शामिल कयूं पिया, सवालनि बि हलनि पिया, तव्हां बि असां सां गॾु शामिल थी सघो था, पर नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सो डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग सलाम सिंध।